अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवीं ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम आख़िर थींदो छा। मां आहियां मुजीब रहमान मशहूरी। नाज़रीन, असीं वक़्तन फ़वक़्तन हिन शो में डिस्कस करण जी कोशिशि कंदा आहियूं मुल्की जेके हालात आहिनि, ख़ासि करे जेका सिंध जी सूरत हाल आहे गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां। कराची जी सूरत हाल आहे, उहा अव्हांजे साम्हूं आहे। सिंध जी ॿोॾि जी सूरत हाल हुजे, तालीम जो बहिरान हुजे, तवानाई जो बहिरान हुजे, बेरोज़गारी जी सूरत हाल हुजे, गुज़िरियल 5 सालनि खां वठी करे सिंध हुकूमत जूं जेके दावाऊं हुयूं, पाकिस्तान पीपल्स पार्टी जी गुज़िरियल 5 सालनि में हुकूमत रही ऐं हाणे बि आहे। माज़ी में जॾहिं जनरल इलेक्शन हाणे थिया पिया 11 मई ते, तॾहिं चयो पियो वञे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खे मात अची वेंदी ऐं नयूं क़ुवतूं साम्हूं अची वेंदियूं। पर छो सिंध जे माण्हुनि वरी बि पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ई मुंतख़िब करे ऐवाननि ताईं पहुचायो। कराची जी सूरत हाल ऐं जेका सिंध जी सूरत हाल, मजमूई सूरत हाल, उन ते असीं डिस्कस मुख़्तलिफ़ रुखनि खां मुख़्तलिफ़ पासनि सां कंदा आया आहियूं। असीं कोशिशि बि कंदा रहिया आहियूं पंहिंजे शो में त मुख़्तलिफ़ जेके नामियारियूं शख़्सियतूं आहिनि, जिन्हनि पंहिंजी सॼी ज़िंदगी सियासत हवाले कई आहे, माण्हुनि जी ख़िदमत हवाले कई आहे, उन्हनि सां बि वीचार वंडियूं, उन्हनि खां पुछूं त हिन सुवारी सिंध ऐं हिन मुल्क जो ख़ासि करे आख़िर थींदो छा। अॼु असीं जंहिं शख़्सियत वटि मौजूदु आहियूं, उहा शख़्सियत कंहिं बि तारीफ़ जी मुहताज न आहे। अव्हांजी ऐं असां सभिनी ॼातल सुञातल सियासी शख़्सियत आहे, ख़ानदानी ऐं सियासत उन्हनि खे विरसे में मिलियल आहे। जी हा, अॼु असीं मौजूदु आहियूं मुल्क जे नामियारे सियासतदान जनाब मुमताज़ अली भुट्टो साहिब वटि। सर, वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। भुट्टो साहिब, सभ खां पहिरियों मुंहिंजी एतिरी त उमिरि कान्हे का जो मां अव्हां खां सवाल करे सघां, पर कचहरी ज़रूरु करे सघां थो। अव्हां सम्झंदुसि ज़रूरु ऐं सम्झण जी कोशिशि कंदुसि ऐं उमेदु तव्हां रहनुमाई कंदा। कराची जी सूरत हाल गुज़िरियल ॾहाके खां वठी करे धरम बरम आहे। हींअर अव्हां मुस्लिम लीग नून जो हिसो आहियो, तव्हां हुन में पार्टी दम कई। हिन फ़ैसिले खे कीअं पिया ॾिसो जेको मियां साहिबु वफ़ाक़ी काबीना हिते कराची में आई, कराची जे हवाले सां जेको हींअर फ़ैसिलो साम्हूं आयो आहे? कराची जी हालत तमामु तशवीशनाक आहे, पर सॼी सिंध जी अहिड़ी आहे। वरियनि खां वठी हिन हुकूमत 5 साल, हाणे 6 साल इन्हनि खे हले थो, इन्हनि त ॿेड़ी ॿोड़ी सफ़ा। पर जेका भटकंदड़ ॿेड़ी पहिरियों खां वठी हुई ऐं ॿुॾण जे किनारे ते, पर हिननि त अचण सिट ॿोड़ियुसि। ऐं हिते बदअमनी, बेरोज़गारी, महांगाई, ज़िंदगीअ जूं जेके ज़रूरियातियूं उन जी खोट, त इन जा त हिते हिकिड़ो तूफ़ान अची वियो हिन हुकूमत जे दौर में। पर सभ खां वॾी ॻाल्हि इहा त जान जी सलामती कंहिंखे कोन्हे। हीअ त कराची त हिकु वॾो शहर आहे, मीडिया जो मर्कज़ आहे, जंहिंजे करे सिंध में वञी ॾिसो त इहा हालत आहे। अॻे मां 12 ॾींहं में रहंदो आहियां, मां पंहिंजे ॻोठ में रहंदो आहियां। असां वटि जेके कचहरियूं थींदियूं, कम कार माण्हू ईंदा, राति जो ईंदा हुआ। ॾींहं जो दर को मज़ूरी महिनत में पूरो आहे, देरि तो ई वेहंदा हुआसीं राति जो। हाणे त सिज लहण वारो आहे त माण्हू पंहिंजो पाण खे घरनि में बंदि करे था वेहनि, ऐं उते बि महफ़ूज़ कोन्हनि, घरनि में बि घिरी था पवनि। शहर, ॿाहिरां रस्ता, सो हे त हिकिड़ो गज़ब खुदाई आहे जेको हिन ते को असांजे ॾोहनि जी सज़ा परवरदिगार ख़ालिक़ ॾिए थो असांखे, जो हे दौर असांजे मथां नाफ़िज़ कयईं। न त दुनिया में त जन्नत लॻी पई आहे। हलूं था ॿाहिरि, घुमूं था, हितां छड़ो भितर उछलियल त दुबईअ ते थो पहुचे। उते त वञी ॾिसो त केॾी जन्नत उन्हनि जे पंहिंजे लाइ। हे ई माण्हू, हितां जा माण्हू वञनि था, हिते ॾिसो त पान जूं थुकां भितनि ते छित तो लॻियूं पयूं आहिनि। इहे ई पान खाइण वारा उते जाला जो थुक उछलनि किथे। इहे ई माण्हू उते वञनि था पिया, त उन्हनि जो रुख ई ॿियो थी थो वञे पियो, इंसान ई ॿिया बणिजी था वञनि। ऐं हिते था अचनि त हिते हर शइ जो मयार, ख़ुसूसन हुकुमरानीअ जो मयार एतिरो किरियल आहे, एतिरो करप्ट माण्हू हुकूमत में आहिनि, जाहिल हुकूमत में आहिनि, शख़्सी मुफ़ादनि वारा हुकूमत में आहिनि, जंहिंजी न धरतीअ सां न अवाम सां का सचाई आहे। त पोइ हीअ हालत न थींदी तॾहिं बि छा थींदो। अच्छा, सवाल जो जवाबु माफ़ कजो न मिलियो। कराची जो जेको फ़ैसिलो कयो वियो, इहो अव्हांजी नज़र में कीअं दुरुस्त आहे? कहिड़ो फ़ैसिलो? हे जेको हाणे वफ़ाक़ी काबीना आई कराची में करे वई। साईं, ॿियो छा कजे भला? माण्हुनि खे जान जी सलामती त ॾियणी आहे न। होॾो था माण्हू कुसनि, होॾो असां हिनखे आइन ॾेखारियूं त सॼी ज़िंदगी तव्हांजो जेको हशर आहे सो इहो ई रहंदो, छाजे करे जो हे किताबड़ो थो चए पियो। जान जी सलामती त माण्हूअ खे ॾियणी आहे न। जेकॾहिं सिंध हुकूमत जेका
ही 6 साल तो हलेस जो बिल्कुलु मुकमल तौर ते फेल वई आहे, त पोइ बसि हिते सिंध जे माण्हुनि खे बसि पंहिंजे इन बदकिस्मतीअ ते फिटी करे छॾिजे। कंहिंखे त उन्हनि खे सहारो ॾियणो आहे। माज़ीअ में त हिते फ़ौजूं आयूं आहिनि, उन्हनि अची टेक ओवर कयो आहे। मरकज़ी हुकूमत जो फ़र्ज़ु थो बणिजे त जॾहिं सूबाई हुकूमत नाकाम वई आहे, अवाम जी जान सलामत करणे, ॿियो मईशत वग़ैरह तरक़ियाती कम, इस्पतालूं, स्कूल त उहे त गरक थी विया, पर सिर ई सलामत कोन्हनि, त उते मरकज़ी हुकूमत जो फ़र्ज़ु थो बणिजे त अचे पंहिंजो को किरदारु अदा कनि। अच्छा, अलाह कंदो जेको फ़ैसिलो थियो आहे हिन ते अमल दरामद थींदो ऐं अमन थींदो ऐं माण्हू सुख जो साह खणंदा। जेकॾहिं नथो थिए त अव्हां जी सियासी जेको तजुर्बो आहे, इन सियासी तजुर्बो छा पियो चए त पोइ अॻिते जो लाहेमल छा बीहंदो, छा सिचुएशन बीहंदी जेकॾहिं इहे इन फ़ैसिले ते बि अमल थियण खां पोइ बि अमन नथो थिए कराचीअ में? त साईं, सही एक्शन वठिजे, सही पंहिंजो हुकूमत किरदारु अदा करे त थी सघे थो। अॼु बि त अॻे बि त दुनिया हली आहे न। तव्हांखे मां यादि ॾियारायां, मां पंहिंजो तूतारो ॼाण कोन थो घुरां पिया, पर हिकिड़ी हक़ीक़त आहे तारीख़ी, त लसानी अंगामा जॾहिं मां सिंधी ॿोली वारो बिल पास कयो असेंबली में 72 में, त सॼी कराची निकिरी पई। चोर फोरू हे हो कातिल रुगो न, पर सॼी कराची निकिरी पई, अवाम निकिरी पियो। उन्हनि जे ज़हन में ग़लति ॻाल्हि विहारी वई त तव्हांखे हाणे उर्दू ॻाल्हाइण वारनि खे समुंड में फिटी कंदा, हितां लॾाईंदा, सिंध मां कढंदा, रोज़गार नौकिरियूं खसींदा, हे कंदा हो कंदा, सभु निकिरी पिया। पर पोइ उन ते क़ाबू पाइण रुगो 4 ॾींहनि में उन ते क़ाबू पायो वियो ऐं सभु कुझु ठीक थी पियो। माण्हुनि महसूसु कयो त ग़लतफ़हमियूं हुननि जे ज़हन में, ऐं माॾे फ़ोनियूं मां टीवीअ ते वञी ऐं बिल झले ऐं ॾेखारियो, मां बाबा हिन में पढ़ो त सही पिया, छड़ो हे शैताननि जी जेके मसाला पैदा करण वारा आहिनि बदनियत माण्हू, उन्हनि जे कूड़नि ते न हलो। ऐं बिल असेंबलीअ पास कयो आहे, नुमाइंदा असेंबली आहे सॼी सिंध जी, जंहिंमें कराची वारा बि वेठा, तव्हां पढ़ो त सही। हिकिड़े तरफ़ खां इहो ऐं ॿिए तरफ़ खां कानून नाफ़िज़ वारा बग़ैर कंहिं रुकावट जे, बग़ैर कंहिं शख़्सी लाॻापे जे या शख़्सी मुफ़ाद जे कानून नाफ़िज़ कनि पिया। उनमें सभु कुझु ठीक थी वियो। हाणे कानून नाफ़िज़ करण वारा इदारा हिकिड़ो त उहे साफ़ सुथरा हुजनि, करप्शन खां पाक हुजनि, सियासत उन्हनि खे न करणु खपे, वज़ीरनि ऐं मेंबरनि जा सौट बासा त न हुजनि छड़ो हुन में। जीअं हाणे तव्हां ॾिसो त जीअं ख़ुदि प्राइम मिनिस्टर इहो चयो त इन्हनि वाटर बोर्ड जा माण्हू अची करे वर्दियूं पाए वेही रहिया आहिनि, वर्दी पाराए पुलिस वारो बणाए छॾियो। पोइ हे हाल न थींदा त तॾहिं छा थींदा? अच्छा मुमताज़ साहब, मां हिकिड़ी ॻाल्हि कई त हुकूमत खे इहो सभु कुझु करणु घुरिजे, रिट ऑफ गवर्नमेंट क़ाइमु करणु घुरिजे। सालनि खां वठी करे गुज़िरियल जेके 5 साल रहिया, उन्हनि में बि रिट क़ाइमु न करे सघिया। हे 6 साल बि उन्हनि खे शुरू थियो आहे, रिट क़ाइमु न करे सघिया आहिनि। हे त करे ई नथा सघनि, पोइ छा थींदो? पोइ इन जो हल छा आहे? हे त ज़िमेदारी महसूसु पंहिंजी कनि कोन था। एतिरी हाणे मां कहिड़ो अखर इस्तेमालु कयां, एतिरी असूल पसंदी कोन्हे जो पंहिंजे फेलियर खे तस्लीम करे ऐं हे जान छॾनि सिंध जे अवाम जी। साईं, सिंध जे अवाम त पाण हिननि खे चूंडे इक़्तिदार ताईं पहुचायो आहे न, हे कीअं जान छॾनि? मां चयो साईं, सिंध जे माण्हुनि हिननि खे वोट ॾेई ऐवान ताईं पहुचायो आहे। सिंध जे माण्हुनि खे हिननि छा ॾेखारियो आहे तए खां सवाइ? जॾहिं सिंध जा माण्हू चिलाइनि था पिया, मरनि था पिया, कूकां दाहूं था चक वेठा आहिनि, त इहो त सियासी तक़ाज़नि जे ख़िलाफ़ आहे। सची असूली सियासत वरी बि मां ॿुधायां तव्हांखे त मां पंहिंजो तूतारो नथो वॼाइणु घुरां, पर 73 में भुटे साहब सॼी सिंध जो दौरो कयो ऐं उते खुलियल कचहरियूं कयूं हुई। हिननि वांगुरु न त हज़ारे पुलिस वारनि जे पहिरें में लिकी ऐं पोइ घर खां ॿाहिरि नको कढिजे। हलूं पिया असां सॼी सिंध में, सखर में खुलियल कचहरी कई हुई, जिते 200-300 माण्हू सर्किट हाउस में मौजूदु हुआ ऐं उते हिकिड़े माण्हूअ शिकायत कई लॉ एंड ऑर्डर जी। उहो मरहूम सरदार बिलावल ख़ान डोमकी कश्मीर जो उहो हुयो। उन उथी उते चयो त साईं हिते बदमनी आहे, जानियूं सलामत कोन्हनि, त ॿिया सभु उथी बीठा। उन चयो न साईं, इहे बिल्कुलु आहे कोन, हिननि जो डोमकियुनि जो बुगटिन सां जहिड़ो आहे क़बाइली, उन में हिकिड़ो माण्हू हिननि जो मरी पियो आहे,
त बदमनी आहे ई कोन। ऐं उहो मामिलो उते ई तइ थी वियो। तंहिं हूंदे बि भुट्टो साहिबु जॾहिं जहाज़ में पियो चढ़े लाहौर वञण मां त मां मिलिट्री सेक्रेटरीअ खे इस्तीफ़ा ॾिनी हुई पंहिंजी, त हे हिते न ॾिजांसि, जॾहिं जहाज़ टेक ऑफ करे त पोइ ॾिजांसि। पोइ हुन ॾिनसि, पोइ लाहौर खां वञी मूंखे फ़ोन कीअं त चरियो आहे छा तूं इस्तीफ़ाऊं थो ॾे थो करे, मां फाड़े फिटी कई आहे। त असूल उसूलनि जी सियासत आहे न, हिननि सां त केॾियूं तादियूं थियूं थियनि। मीडिया त घणी दॿियल आहे हिननि जे अॻियां, ख़ासि करे सिंध वारा, पर ॿिया त कनि था, ॻाल्हाइनि था पिया, हिननि खे धरती टीवी न आहे सर, धरती टीवी कंहिंजी न आहे, धरती टीवी प्योर आहे। हिननि जो असुल उहो अच्छा ममता साहब, अवां इहा ॻाल्हि कयो पिया त हे हिननि खे जान छॾणु घुरिजे, पर मियां नवाज़ शरीफ़ साहिब त पाण चवे पियो त जंहिं पार्टी खे मैंडेट जेतिरो आहे उनजी ओतिरो एतिराम कयो वेंदो, हो त तस्लीम करे पियो थो साईं। मैंडेट छा ॾिनो, वञी फुरियो लुटियो, कोर्स करायो कराचीअ में, इहो मैंडेट आहे। सौट मासात नौकरनि में रखो, असेंबलियुनि खे मज़ाक बणायो, कानून जी लताड़ कयो, इहो मैंडेट आहे। इहो थी रहियो आहे। इहो गुज़िरियल 5 सालनि में उन्हनि कयो, हाणे बि कनि पिया था। हा, पर ॾिसो न पोइ सिंध जो अवाम बि हिन में त मुजरिम आहे न। तादी थी थिए एॾी, तॾहिं बि बसि चढ़ो 1000 रुपए जे कॾ भॼंदा था त महीनो 1000 रुपए वठूं। अच्छा माना साईं ठीकु आहे, सिंध जो माण्हू त आहिनि इन जा, माना ॾोही, माना अवां ई असां बि ॾोही पंहिंजे पाण खे सम्झूं, माना असां एतिरी उन्हनि जी जीअं अवां सॼी सियासत में ज़िंदगी ॾिनी, माण्हुनि जी ख़िदमत कई, माना इस्लाह असां पंहिंजे माण्हुनि जी न करे सघिया आहियूं, उन्हनि खे मोटिवेट न करे सघिया आहियूं, सही ऐं ग़लति जो रस्तो उन्हनि खे न ॾेखारे सघिया आहियूं। न सही ग़लति न आहे, उन्हनि खे जान जी सलामती न ॾींदी, हिननि खे पाण खे ख़बर कोन्हे त सही ऐं ग़लति छा जो आहे। हिते अहिड़ा मिनिस्टर ऐं हिते मर्कज़ में हिते आहिनि जेके 2-2.5 हज़ार रुपया पघार ते कमु कंदा हुआ, ऐं हाणे अरबपति खरबपति थी विया आहिनि, ॿाहिरी दुनिया में उन्हनि मिल्कियतूं गॾु कयूं आहिनि, इहो मैंडेट वठी आया अवाम। अच्छा मुमताज़ साहब, प्रोग्राम में वक़्तु आहे कि नंढे ब्रेक जो। नाज़रीन, सिंध जी मुमताज़ शख्सियत, सियासी शख्सियत जनाब मुमताज़ भुट्टो साहब सां असांजी ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। प्रोग्राम में वक़्तु आहे कि नंढे ब्रेक जो, तव्हां असां सां गॾु रहिजो।